इलेक्शन कमीशन सैनेट चूंडू शफ़ाफ़ बणाइण लाइ तयारियूं करे वरितियूं आहिनि। उम्मीदवारनि जी हथमी लिस्ट 24 फेबरवरी ते जारी कई वेंदी। इलेक्शन कमीशन वाज़े कयो त 3 मार्च ते सैनेट चूंडू शफ़ाफ़ नमूने सां कराइण लाइ तयार आहियूं। तर्जुमान इलेक्शन कमीशन मुताबिक़ गैर ज़रूरी बयान ऐं गुमराह कंदड़ ॻाल्हियुनि सां इलेक्शन कमीशन जे आईनी फर्ज़नि खे तकरारी बणाइण खां पासो कयो वञे। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान चयो आहे त 12 फेबरवरी ते पीपी जे नयर बुखारी ऐं 13 फेबरवरी ते सिंध हुकूमत सैनेट चूंडुनि जी तयारियुनि दौरान पेश ईंदड़ मुश्किलातुनि जी ॻाल्हि कई। ईसीपी जे कंप्लेंट सिस्टम खे बि शिकायतूं मिलियूं, जिन में कुझु इज़ाफ़ी वक़्तु घुरियो वियो। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान मूजिबि ईसीपी शिकायतुनि जो अज़ालो कंदे उम्मीदवारनि जी नामज़दगी फारम जमा कराइण जी तारीख़ में 2 ॾींहनि जी वाध कई आहे। हुन चयो त सैनेट इलेक्शन लाइ पोलिंग 3 मार्च ते ई थींदी ऐं चूंडू शफ़ाफ़ बणाइण लाइ तयारियूं पिणु करे वरितियूं आहिनि। हुन क़ौमी असेंबली जे हिरासत में वरितल मेंबरनि लाइ प्रोटेक्शन आर्डर जारी करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। शहबाज शरीफ, ख्वाजा आसिफ, खुर्शीद शाह ऐं अली वज़ीर जी असेंबली में तलबी लाइ दरख़्वास्तूं स्पीकर वटि जमा करायूं वयूं आहिनि। गिरफ़्तार असेंबली मेंबर 3 मार्च ते सैनेट चूंडनि में पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे सघंदा।